बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभई मुंहिंजी अखियुनि में जेके महबूब वेठा आहियो, जेके मूंखे ॾिसनि था, जिन खे आउं ॿुधायां थो, उन्हनि सभिनी ते सलामतियूं हुजनि। ख़ुदा खे ख़ुशि रखे। ही बैत सिरजण जे लाइ लतीफ़ साईं खे कहिड़े मदरसे या कहिड़ी यूनिवर्सिटी में वञिणो हो। वण था मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर भितर छाड़ पूं धूणा धार सहन, केॾी लॼ लतीफ़ चए वीचारनि वणनि, फिरियो था फ़र्क़नि मुंद मुक़ाबिल पंहिंजी। इहो बि इंसान जो किरदारु आहे। माउ आहे सहे थी, पीउ आहे उहो सहे थो, उहो सॼो ॾींहुं पोरियो कनि था। अलाए असांजा अबा ॾाॾा इन्हनि केॾियूं तकलीफ़ूं कयूं, केॾो ॾुखियो सफ़र उन गुज़ारियो, असांजो औलाद उहो तसवुरु बि कोन थो करे सघे। असांखे त अलाए केॾियूं ज़िंदगी जूं सहूलियतूं मिली वियूं। तीअं ही जेको इल्मु आहे, हिननि इहो इल्मु कीअं हासिलु कयो, हिननि माण्हुनि केॾा कशाला कढिया, केॾा सफ़र कया, उनजो असीं अंदाज़ो कोन था लॻाए सघूं। हीअ लतीफ़ त सॼी धरती छाणी, पोइ ही सिंध जो आउं सम्झां थो त ॿाड़ी ॿाड़ी विख विख ॻोठ ॻोठ हू वियो आहे, ऐं उतां हू सिखियो आहे, ॿोली सिखियो आहे, इल्मु सिखियो आहे। हुनजो पंहिंजो इदराक हो, हुनजो पंहिंजो अकुलु हो, हीउ काइनाती इल्मु हो, हीउ क़ुरान हो, इहे सभु शयूं गॾिजी पयूं। हाणे उहो असां वटि अची वियो आहे। ऐं जेकर अॼु बि असीं उन मंझां फ़ाइदो न वठंदासीं त पोइ असांखे सुभाणे ईअं चवणो पवंदो त पाड़े वेझ हुआ तव्हां मूर न पुछिया, तेला ई पिया मोरी सर अखियुनि मां। ऐं छा साईं जेको ही असांखे रोमांस ॾिनो आहे, पाण बि लतीफ़ हो, हुनजो ख़ुदा बि लतीफ़ हो, ऐं हुनजी जेका शाइरी आहे उहा बि सॼी लतीफ़ आहे। ऐं लतीफ़ जी माना ई रोमांस आहे। सूंहं, सुलछणाई, फ़ज़ीलतूं, अख़लाक, ऐं उहे सभु असांखे हिन रसाले में मिलनि थियूं। ऐं लतीफ़ साईं जो ख़ूबसूरत किरदारु मारवी, उन में उहो ईअं फ़र्ज़ु करियो त हिकिड़ा जेके शाह साईं खे किरदार मिलिया, उन में उन्हनि किरदारनि जे ज़िंदगी जा कुझु हिसा बि महफ़ूज़ करे सघियो जेके ॼण त मुस्तनद आहिनि। बाक़ी उहे किसा उन्हनि में जेके रिवायती ॻाल्हियूं आहिनि, या के देवमालाई ॻाल्हियूं आहिनि, या का मिथालाजी आहे, या के फ़र्ज़ी ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जी हिते हिन गुंजाइश ई न रखी आहे। पर लतीफ़ साईं उन्हनि किरदारनि खे खणी ॼण त हू पाण उन्हनि किरदारनि में तहलील थी वियो आहे, पाण शामिलु थी वियो आहे। ऐं पंहिंजे ज़िंदगी जी जेका फ़िलासफ़ी हुई, ऐं असांजे ज़िंदगी जा जेके दर्द हुआ, ऐं असांजे उन्हनि दर्दनि जा जेके दरमान जेके आहिनि, उहे हुन माण्हू असांखे हिन कैप्सूलनि जी सूरत में, हिन शाइरी जी सूरत में, अखर अखर जी सूरत में असांखे ॾिना आहिनि। उहा शाह साईं जी शाइरी बि पढ़ंदा हलंदासीं। ऐं उनजी जेका लेवल आहे, उनजी जेका फ्रीक्वेंसी आहे, असीं त उनखे पुॼी कोन था सघूं। उहो असांजे लाइ गिफ्ट हो। पर जेके माण्हू उन ते इदराक कनि था, जेके माण्हू उन ते सोचीनि था, उन ते वीचारीनि था, उहे ज़रूरु उन ताईं पहुची वेंदा, उन मंज़िल ताईं। ऐं लतीफ़ साईं वटि कलाम पाक हो, कचहरियूं थींदियूं हुयूं। उन वक़्त जो जेको सोर्स हो इल्म जो, उहो कचहरियूं हुयूं। मौलाना रूमी जो रिसालो बि उन वटि हो, संदन ॾाॾे शाह करीम जो रिसालो बि वटनि हो। त इहे बि वारे वारे सां मौक़ा मिलिया त इन्हनि सभिनी खे पढ़ंदासीं। कबीर साहिब जी शाइरी, उहा बि शाह जे हिन गंज में छपी पई आहे। 200-250 दोहा आहिनि कबीर साईं जा। कबीर साईं बि शाह साईं खां 200-250 साल अॻु जो शाइर, पर उन्हनि जी फ्रीक्वेंसी साॻी आहे। ॼण त उहो उन्हनि जो रूट, उन्हनि जो जड़ साॻियो आहे। ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं। नैना अंतर आयो तोहे झांप लूं मैं, न मैं देखूं और को न तोहे देखन दूं। इहा साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं कई। ॼण त उहो उनजो तर्जुमो आहे, उनजी तर्जुमानी आहे। अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॿियो। ऐं अहिड़ियूं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं, अहिड़ा ख़ूबसूरत बैत आहिनि कबीर जा, तुलसी जा, मीरा जा, ऐं उहे बि पढ़ंदासीं। इहो बि सॼो ख़ुदा जो इल्मु आहे। हीअ सभई ख़ुदा जो इल्मु आहे। ऐं असां इल्मनि खे जेको आहे विरहाइण जी का बि ज़रूरत कोन्हे का। खोटा बगलारी प्रीत कैसी झर सुके उॾजावन, प्रीत पसो पौरेनूं झर सुके ठप जावन। माना जेके खोटा जेके आहिनि बग आहिनि, उन बग जी छा आहे ख़ुराक, उहो मच्छी खाए थो। ऐं पाणी जेसिताईं आहे, जासीं साओ सर तासीं ॿगे ॿेगी छर ते,
पोसो पौरे पर जिए मरे जर सी, ऐं जर सां जर में जंहिंजी ज़िंदगी आहे पौरे जी उहो ई उन में रहंदो। अहिड़ियूं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि जेके कबीर साहिबु कयूं आहिनि। उहे बि आहिस्ते आहिस्ते जीअं मौक़ो मिलंदो तीअं तव्हांखे ॿुधाईंदा ईंदासीं। उन खां सवाइ दुनिया जा ॿिया तमामु वॾा शाइर आहिनि। उन में टैगोर आहे, कवि जसीमदीन आहे, या ख़ुदि असांजा वॾा शाइर आहिनि, सचल आहे, सामी आहे, शेख अब्दुल रहीम गिरोड़ी आहे, ख़्वाजा मोहम्मद ज़मा आहे, या अॼु जा बि जेके सुठा शाइर आहिनि जिन तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि उहा शाइरी बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हीअ असांजो क्लासिक साईं पंहिंजो ख़लीफ़ो नबी बख़्श बि तमामु असांजो वॾो शाइर आहे। साईं मिस्री शाह उन जूं काफ़ियूं, उन्हनि जो रंग साॻो लतीफ़ जो, उन्हनि जो पंध बि साॻो लतीफ़ जो आहे। इहे सभु शयूं खणी असांखे हींअर सिहतमंद अदब जी ज़रूरत आहे। ऐं उन अदब जी ज़रूरत आहे जेको अदब, जेका शाइरी जेका असांखे शऊर ॾिए, असांजी ज़िंदगी में बहार पैदा करे, असांजी ज़िंदगी खे इन मायूसियुनि मंझां, इन परेशानियुनि मां कढे। ऐं उहो ख़ुदा जो जेको कलाम आहे उहो बि वारे वारे सां पढ़ंदासीं। ऐं हीअ त असांजूं अलाए हज़ार हयातियूं खुटी वेंदियूं, हीअ शयूं खुटण जूं न आहिनि। पोइ असां जिते छॾियो उते वरी ॿिया ईंदा पुठियां इन्हनि शयुनि खे पढ़ंदा। पर असुलु ॻाल्हि हीअ आहे त असां इन्हनि शयुनि खे रुॻो सवाबु ख़ातिर, रुॻो मज़े ख़ातिर पढ़ी ऐं सुम्ही रहूं, डेडे खां बचण जे लाइ जेके शुकारे छॾियूं, त आउं सम्झां थो त इहा नाइंसाफ़ी थींदी, हिन इल्म सां बि नाइंसाफ़ी थींदी। हा, जेका ॻाल्हि सम्झ में अची वञे, जेके ॻाल्हि असीं सम्झूं था त इहा दवा असांजे फ़ाइदे जी आहे, असांखे बचाईंदी, पोइ कड़ी आहे त पोइ उहा असांखे खाइणु खपे। पर असुलु ॻाल्हि हीअ आहे त मरीज़ जे मर्ज़ी सां इलाजु न थींदो। जेकर मरीज़ चाहे थो त मूंखे मिठी दवा खारायो, जेकॾहिं हू शुगर जो मरीज़ आहे मिठी दवा खाईंदो त मरी वेंदो हलियो। तंहिंजे करे मरीज़ जे मर्ज़ी सां इलाजु न थींदो, इलाजु डॉक्टर जे मर्ज़ी सां थींदो। लतीफ़ साईं चयो, पाड़े वेझ हुआम तामूं मूर न पुछिया, पाड़े वेझ हुआम तामूं मूर न पुछिया, तेला ई पिया मोरी सर अखियुनि में। सुभाणे ईअं असांखे न चवणो पए। हींअर जेकॾहिं लतीफ़ असां वटि कोन्हे त लतीफ़ जो इल्मु असां वटि आहे, लतीफ़ जी शाइरी असां वटि आहे, लतीफ़ जो शऊर असां वटि आहे। असां उनखे पढ़ी वठूं ऐं असां उनखे सम्झी वठूं। असां वटि क़ुर आहे ऐं उन खां सवाइ ॿियो बि एॾो सारो इल्मु आहे। जितां बि जेतिरो बि तव्हांखे हथु अची सघे थो, वण खां तव्हांखे हथु अचे थो, हिन तारनि खां तव्हांखे हथु अचे थो, हिन आसमान में जा तव्हांखे हथु अचे थो, उनखे खणी वठो।